ॾे ख़ैर हुजे। अबा तो फ़ैसिलो बिल्कुलु सही कयो आहे। न न इहो ज़ुल्म आहे असां सां। हाणे मुंहिंजो मुर्शिद हिते हिकु घड़ी बि न रहंदो, हिकु घड़ी बि न रहंदो, न रहंदो। अरे ता वरी एदा मुस्तबद थी आओ त मते दंदो किथे आ, दंदो गोल माने के तम न तुझे इनके खबर ना मां तो खूनी मानू मुर्शिद वड़ा काडे वे बाबा गलीबा वरी पैसे जो बंदोबस्त कर दे चने मुके टप मारे छडी था। खैरा जे सर ॾे ख़ैर हुजे। तू ॾिसे छा थो बीठो, वञ बाक़ी चैन किस्तन जो वञी बंदोबस्त कर। पर अदी कुछ तो इंसाफ कर, इहो सरासर ज़ुल्म आहे। अदी वजी चाची दा मुंह मारी निक दंदो कादियो मोटण वारी कजोई मोटण वारी न ते चरा मुके जो साल पुड़े छडी था। अबा वञ दर बंद करे सतई हो मो हाणे बीठो जाड़ी हणंदो निकरी न वञे। कबदा है न चाची कुछ बाजू चली न एदा तो देता तो क्या थे वो हमारे हाथों के भी अब हो जाता किया है। अबो जन वड्डा खूनी मानू तई पूरी दुनिया के पुदियो तन। अरे न छदी नो माया जू न छदी नो माया हलिया भागुल एकड़ी सलाह त दे। मुआ वरी कंहिंजे लाइ खॾ खोटींदे? भागुल सोचा तो त रखेल जी शादी कराई। सचो ता मुंहिंजी शादी कराईंदे? हाँ पर उहा भी तॾहिं जॾहिं इन रुलण खे छॾे को रोजगार कंदे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त मां सुभाणे सां वञी कम ते थो बीहां। बाबा घट में घट 20,000 करे दे त तुंहिंजी शादी करायां। अड़े 20,000 भी थी पवंदा पर हिन जे लाइ रिश्तो किथां घुरंदे? बहणे जी छोकिरी राणी सच ता? छोकिरी त ॾाढी सुठी ऐं सुलक्षणी आहे पर ॻाणो असां सां रिश्तो किथे कंदो? ओ चरी ये ॻाल्हियुनि में उछल ॾेई वियो आहे। जे रिश्ते लाइ हलंदासीं न मूंखे यकीन आहे त जवाब कोन ॾींदो। पोइ देर छाजी दा, सुभाणे साईं वञो न। अरे बाबा पहिरियां तूं को रोजगार त ताड़। हे जेसिताईं रोजगार ताड़ींदो तेसिताईं छोकिरी जी शादी भी थी वेंदी। रिश्तो पको करण लाइ सुभाणे साईं हलूं था। अथई त पक न, जवाब त कोन ॾींदो? हिकु त जवाब कोन ॾींदो, जे जवाब ॾिनई बि त घर मां धिका ॾेई ॿाहिरि त कोन कढंदो। जेका तुंहिंजी सलाह? मुंहिंजी सलाह त सुभाणे साईं थी था अचो। जे वधीक हूंदो रखियल जो नसीब त जवाब कोन मिलंदो।
बाबा एड़ी ॻाल्हि नाहे असांखे पंहिंजी अचे वटि गिलास वटि काछे मां न आयो जो एतिरो ॾोखो हूंदो अदा बाबा जी ॻाल्हियुनि खे छॾ घर में अटो हुजे न हुजे पर बाबा जी मर्ज़ी आहे त मुसले ते 24 कलाक वेठा हुजो पुट जेकॾहिं न मुंहिंजी इहा ई नियत सम्झी थो त इन में बि भलाई आहे बाबा तोखे मुसले ते वेहण सां नाग कोन था खाइनि जॾहिं माण्हूअ खे ॿियो कमु छॾाइजी वेंदो आहे न पोइ अलाह अलाह करे निमाज़ पढ़ी पंहिंजा गुनाह बच कराईंदा आहिनि पर तोखां इहो कमु बि कोन थो थिए जेकॾहिं अहिड़ो कमु बाबा करे न उन ॾींहुं मरी वञे पुट जेकॾहिं न मां इबादत नथो कयां त माण्हू बि मारींदो कोन थो वतां तव्हां त पंहिंजी क़यामती कारी करे छॾी आहे बाबा असांजी क़यामत तूं न छॾाईंदे सभु को पंहिंजी क़बर पाण भरींदो छो असांजे मथे में सूर विधो थी बाबा त असांखे क़बर मां कोन छॾाईंदो पर वस लॻेसि न त क़बर में अची मोचड़ा हणाए चाचा जॾहिं ख़बर बि अथई त हे तव्हांखे ॻाल्हाइण में वारो कोन ॾींदा पोइ अजय छो थो वेठो हिननि खे सम्झाइण ॾी हा साईं रहियल ही सुखड़ी हुई साबिन मुड़ी टीको करे वेठी आहे पुट क़बर त तव्हांजी मां कोन छॾाईंदुसि पर हिते अची मस मस सुकून जो साह खयो अथव पर तव्हांखे त इहा ॻाल्हि वणे ई कोन थी बाबा तुंहिंजे हिन सुकून खे कुझु बि कोन थींदो तूं वॾी सवड़ विझी सुम्ही पव बाक़ी असां ॼाणियूं असांजो कमु कोन सुधरंदव पुट असुल कोन सुधरंदव बाबा जॾहिं तोखे ख़बर बि आहे त असां सुधरण जा आहियूं ई कोन पोइ हरू भरू छो थो मगज़ चटे वञ पाण बि आराम कर ऐं असांखे बि आराम करण ॾे किथे अदा किथे अञा राति जो पहिरियों पहर आहे अञा 3 पहर बाबा मथे जो सूर विझंदो पोइ वञी आराम कंदो वञी धूड़ पायो ॾिठई अदा आख़िर में वियो पोइ बि धूड़ विझी वियो मथे में मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में कान थी अचे त आख़िर हाकिम खान पोयां पेर छो थो करे अदा वॾे रेस रोकियो हूंदसि न त हाकिम खान असांजे साथ ॾियण में देरी न करे हा राज़ी त वॾो रेस बि आहे पर उहो त चए थो कानूनी कमु थिए जेकॾहिं कानून जे आसरे वेठासीं न त सॼी उमिरि गुज़री वेंदी पर हिकु वेसो बि नसीब न थींदो जेकॾहिं मूसा खान जहिड़े कारीगर जो फन कुचलणो आहे न हाकिम खान खे गॾाए करे असांखे मैदान में लाहिणो पवंदो तॾहिं वञी असां पंहिंजे मक़सद में कामयाब थींदासीं न त असांजी सॼी ज़िंदगी ईअं भटकंदे गुज़री वेंदी बाबा आराम न आई न ज़मीन ते बीठो आहियां कुतो जे मथां बार कोन्हे बाबा वज़न असां मथां न आहे पर तूं अहिड़ो त उबतो ॻाल्हाईंदो आहे जे हाव मथां मुंझ करे बीहंदो आहे चाचा तव्हांखे कोन सहंदा वञी आराम कयो हवा मां चई जाई थी मूं ते नज़र थी पवे न ॼण अच्छे कपिड़े ते रत जो टिको अदा वञी तूं बि आराम कर ऐं मूंखे बि आराम करण ॾे बाक़ी बाबा खे सॼी राति आराम कोन ईंदो हूअ वरी बाबा खे कॾहिं आराम आयो आहे जॾहिं बि का ॻाल्हि शुरू था कयूं बाबा पंहिंजी दानाई शुरू थो करे जेकॾहिं मां तव्हांखे चवां त बंदूकूं खणी वञी हणो त पोइ तव्हांखे मुंहिंजियूं ॻाल्हियूं वणंदियूं ईअं चवे त कुल्हे ते खणी सॼे ॻोठ में तोखे सर्विस करायां ख़बर मीन कीअं अचण थियो रेस वॾे में कमु हुयो उनजे करे आयुसि सुबुह सुबुह दा भॻो बीठो आहीं रेस वारा 11-12 बजे उथंदा आहिनि तूं हेॾां सुबुह सुबुह सां कंहिंखे मानी खाराईंदो अची मां हेॾां हा हेॾां गोदामनि में केरु आहे बसि यार रेस हिकु सूअर पकड़ियो आहे उनखे फासाए वेठा आहियूं मिरू मानी खाईंदो आहे छा हू मानी खाए जुआर खाए या कमद हुन में तुंहिंजो छा न बाबा न मुंहिंजो कुझु बि न वञे तूं नाराज़ न थी मां वञा थो वञा रेस में कहिड़ो कमु अथई कलर घुर्जे पियो ज़मीन खे ॾियां इहे खाता मुंहिंजे हवाले आहिनि शाम जो खणी वञजांइ ॿुधी ठीकु आहे हाणे हलो हलो बिस्मिल्लाह त खुश ताई छो मूंखे छा थियो आहे तोखे बीमार थी नज़र अचां छा मां त ईअं ई पई पुछो मैं ॻाल्हि त ॿुधणी हिते आए असांखे केतिरो वक़्तु थियो आहे
ज़रे घटि साल थियण वारो आहे। साल थी वियो आहे न, पोइ कॾहिं आऊं तुंहिंजे घर लड़ी आई आहियां? अदी पोइ ईंदी कर न असांजे घर। ॻाल्हि ॿुध, आऊं घणी हुज कंहिंसां कयाई कोन, बाक़ी तूं हिते हुज करे छा लाइ आई आहीं? अदी शाम वेंदासीं थोरो पर भरो रिश्ते घुरण लाइ। पोइ इहो मूंखे ॿुधाइण ज़रूरी हुई। अदी इहो ॿुधाइण न आहियां आई। त पोइ आई छा लाइ आहीं? उहा ॻाल्हि कर न। अदी मुंहिंजो बुरको पियो आहे फाटी, उहो बुरको अथई तॾहिं त पायूं अञा। बुरको? हा, मूं वटि बुरको आहे त सही, पर ॻाल्हि अथई साफ़, उहो तोखे आऊं कोन ॾींदुसि। हा, जहिड़ी ॿुधमि तहिड़ी ॾिठमि। अरे चङो हाणे हल हल, तिखी थी। पिनणी के जाइ जी बीठी आहे त मूंखे बुरको ॾे, का चए थी कपड़ा ॾे, जुती ॾे, ही वरी वेचारी बुरके लाइ आई आहे। हल बुरका थी मां ॾियां। अलाए छा थियूं सम्झनि पंहिंजे पाण खे, बुखियूं। अब्बा खैरा जे सिर ॾे खैर हुजे। छोरी मानी करे वठे त ॿ गिरह खा, पोइ वञ बकरी काहे पिड़ीअ ते, 4 पैसा आण त को कर्ज लाहियूं जिंद छुटे। ओ मां मानिए गिरदर आहे यो ॾाढी बुख रही आहे। अरे बात करे वे जे घणो खाईंदे त किस्तू वधींदे पोइ तो यो खाली पोइ भरे कोन सघंदो। बाक़ी डंडन जी चीं त जीरा जी जाए ख़बर पवई जहान जी। यो से वॾा गु नांगन खादल आयो। अरे एॾे ये पितू पावा त न दे, डंडो खणी आए मां हेॾो कुत को दींदो मां जो उजवा सेकींदो वतंदे पंहिंजा। ओ बिस्मिल्लाह खुश अमर खुश। अच वे 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 वे। अदी तूं त ॾाढी कुर्बायती आहीं। मार पए जन्नत खे वॾी ॾाइण रन आहे। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। मां थी चवां त इन धूतीअ जो त मुंहिंजे अॻियां नालो ई न खण। अदी तूं वाकई पेर ते आहीं, हूअ वॾी धूती रन आहे। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे। ॿी ॻाल्हि कर, कहिड़ी तुंहिंजी ख़िदमत कयूं? अदी शाम वेंदासीं रिश्ते घुरण लाइ, सो जुती बि अॼु सिजी पई। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। सुञनि जी त ठहंदी ई कान्हे, पर हाणे मां तुंहिंजी जुती कीअं टाकींदसि जो मूं वटि आई आहियां। न न अदी टाकण जी ॻाल्हि नथी कयां, तूं पंहिंजी जुती ॾे त पेरनि में विझूं वञा। पेर उघाड़ा करे वञण मुनासिब नथो लॻे। वाह जो तोखे जुती ॾियां, पर मां छा कयां? मां बि लाचार अथई। इहा हिकिड़ी जुतड़ी आहे पेरनि में। हाणे जे इहा थी तोखे ॾियां त खैरा जे सिर ॾे खैर हुजे। मां पेर उघाड़ी कीअं घुमां? अदी तूं त पोइ बि घर में आई। अड़ी अमड़ घर में हुजां या बर में हुजां, हाणे मां पंहिंजी जुती तोखे ॾेई पेर उघाड़ी त कोन घुमंदसि न। बाक़ी हाणे जे चवें त छोकिरे खां खणी बूट लहराए ॾे। चाची मोर त बूट कोने, सैंडल आहे, सो पूरो अचे थला न जा पेर वॾा न लाजा। अदी कुझु अकुल कर, मां सैंडल कीअं पाए वेंदसि? अमड़ हाणे जे सैंडल न पाईंदी त पोइ पुराणे वक़्त जो मुंहिंजे मुड़ुस जो लांग बूट पियो आहे, चई त उहो आणे ॾियां त खणी उहो ई पाए। चाची ये त वाह जो ठहंदसि। अदी तो कॾहिं पाता आहिनि जो मूंखे थी चवीं? अमड़ जे मां पाता न आहिनि त पिनण बि ईअं तो वांगुरु दर दर ते जुतीअ जे लाइ कोन वई आहियां। माण्हू खां अटे लप उधारी वठंदो आहे, को बसर वठे का मिर्च। हे तूं आई आहीं जुतियूं पिनण, रब पनाह ॾे, अलाह हुन इहो ॾींहुं ॾेखारे। वञा थी शिती नथी। मां चयो जन्नत नांगन खाधल आहे, पर तूं त उन खां बि चढ़ियल आई। हल हल हली आहे चौपलियूं पिनण, न को बचत कनि न घर रखनि। हली आहे पेर ॾिसेसि जहिड़ा खुर। हाणे हिनखे चौपल ॾियां त छिनी हाणे उछले वाह लॻे। हूअं बि चाची नांगन खे ॾिसंदी आहे, नांग ई मदी वेंदा आहिनि। तूं त चुप करे वेहो सांड्रा। घर वेठे अचे तूं छेड़ो करे वञनि। साइफा हिन के अलाह पियो अमान में रखे। रुस्तम खान, तुंहिंजो पीउ हिन वक़्तु मूसा खान वारनि जे गोदामनि में क़ैद आहे। तोखे पूरी पक आहे अमीन? छो त मूं मज़हर मूसा खान जे कमदार खे गोदामनि खां ख़ाली थांव खणी ईंदे ॾिठो हुयो। हा रुस्तम, पोइ सोराना पक सम्झ। छा तो सम्झी? त घणनि हमराहनि जे पहिरे में हूंदो? इहे 3 या 4 हमरा हूंदा। दुआ कर महमूद, दुआ कर त सिर्फ़ हिकु दफ़ो बाबा खे मूसा खान जे क़ैद मां आज़ाद कराइजां। पोइ जेकॾहिं मूं मूसा खान जो जण बचो ख़तम न कयो त मुंहिंजो नालो बि रुस्तम खान आहे। रुस्तम खान आहे। पर हिन वक़्तु रुस्तम, जेको बि असांखे कदम खणणो पवंदो, सोचे सम्झे पोइ कदम खणणो पवंदो। असांजी थोरी ग़लती बि चाचे अहमद खे मराए सघे थी। दुआ कर मंज़ूर, दुआ कर त बाबा साईं खे कुझु न थिए। जेकॾहिं बाबा साईं खे कुझु थी वियो त मां मूसा खान जी हवेलीअ खे रख करे छॾींदुसि, विसारे छॾींदुसि पंहिंजा सभु उसूल।
जंहिंजे दायरे में रही मूं मूसा ख़ान सां जंग जोटी आहे। न ॾिसंदुसि ॿार ऐं ॿुढे खे, न ॾिसंदुसि ॾोही ऐं बेॾोहीअ खे। जेको बि मुंहिंजे रस्ते में ईंदो उनखे रख करे छॾंदुसि ऐं जेसीं ताईं मूसा ख़ान जे ॻोठ खे क़ब्रिस्तान न बणाईंदुसि तेसीं ताईं सुख सां न वेंदुसि। मंज़ूर, सुख सां न वेंदुसि। पंहिंजो पाण खे काबू कर रुस्तम, काबू कर। वक्त खां अॻु में जज़्बात जे वहकरे में न वही वञ। किथे कदम भटकी वञनि ऐं असां दुश्मन जे हथां मात न खाई अचूं। न महमूद न, हिन वक्त मूंखे रोकण मूसा ख़ान जे वस जी ॻाल्हि न आहे। जो मां पाण सां अहिड़ो तूफ़ान साण खणी हलंदुसि जो मूसा ख़ान जहिड़नि केतिरनि ई ज़ालिम जा नाला निशान हिन धरती तां मिटिजी वेंदा। जेको कुझु करणो अथई रुस्तम खान जल्दी करे वठ, किथे ईअं न थिए जो वक़्तु हथनि मां निकिरी वञे। वक़्तु कंहिंजो बि इंतज़ारु नाहे कंदो अमीन, पर हाणे मां वक़्त खां बि ॿ विखूं अॻिते हलंदुसि। तॾहिं मूसा ख़ान जहिड़नि ज़ालिमनि जो वक़्तु पंहिंजे मुठ में क़ैद करे सघंदुसि। जेकॾहिं ईअं न कयुमि त अहिड़ा ज़ालिम हिन धरती ते रहंदड़ अबोच माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾींदा। रुस्तम हाणे मूंखे इजाज़त? हा अमीना, तोखे इजाज़त आहे। तूं वञी पंहिंजनि कननि में कपह विझी सुम्ही पओ। अॼु न त सुभाणे मूसा ख़ान जे ओताक ते गाह कंदासीं ऐं जंहिं ॾींहुं बि असां उते पहुतासीं चङनि भलनि जे दिमाग़ जा पर्दा फाटी पवंदा। तव्हांजे ॻोठ मथां अहिड़ी त बारूद जी बाहि वसाईंदासीं जो साल सॼो मूसा ख़ान जो दिमाग़ ठिकाणे ते न ईंदो ऐं तव्हांजा ॻोठ वारा ॻोठ छॾे बर जो रुख कंदा। इहे सम्झ त उन ॾींहुं तव्हांजे ॻोठ मथां अज़ाब नाज़िल थींदो, अज़ाब। चुप करायोसीं। जीअं ई आयो आहे त सुरकी सुरकी खानू कर दिमाग़ जो दिमाग़ ई ख़राब करे छॾियो अथसि। कुर्बान वञे, ॾाढी कोशिशि कई अथमि पर छोकर बस करे ई कोन थो। दिलबर, ओ दिलबर, ओ दिलबर, असां तोखे कहिड़ी तकलीफ़ ॾिनी आहे? तूं त असांजो ख़ासि महिमान आहे, इन करे ख़ामोश थी वे। इन सुॾकण ऐं रोअण मां कुझु कोन वरंदी। अजाए रोई रोई पंहिंजे लाइ आज़ार पियो वधाई। मूंखे वञण जो मां बाबा वटि वञण थो चाहियां। ज़रूरु वञण ॾींदासीं, पर पिण्हे जे मथां मिल्कियत जो पार वधी वियो आहे। कुझु उहो पार घटि कयूंसि, पोइ तोखे वञण ॾींदासीं। घणो ई हराम जो माल गॾु कयो अथई, ख़बर न त घणनि मिस्किननि जे पघर जो पोरियो मारियो हूंदई। जल्द बाबा खां पैसा वठो, पर मूंखे हितां वञण ॾियो। कुझु ॾींहं सब्र कर त तुंहिंजी जुदाईअ में तुंहिंजो पीउ तड़पी वठे। उन खां पोइ जेका फरमाइश कंदासीं उहा पूरी थींदी। पर जेकॾहिं तकड़ कईसीं त असांखे उहो माल कोन मिलंदो जेको सोचियो वेठा आहियूं। जेतिरो बाबा खां घुरंदव ओतिरो तव्हांखे ॾींदो। कुर्बान वञे, ज़रूरु घुरंदासीं, पर कुझु ॾींहं तूं असांजी महिमानी त खाई वठ। पर मूंखे हिते पट ते निंड नथी अचे। निंड नथी अचे? तूं वो पहिरियों ॿार नहीं जेको पट ते थो सुम्हे, जंहिंखे पट ते सुम्हंदे निंड कोन थी अचे। हल हल त मां तोखे अबोज मारवण जा उहे ॿार ॾेखारियां जिन जी सॼी ज़िंदगी पट ते सुम्हंदे गुज़री आहे। हेठां विछाइण लाइ उन्हनि खे तॾो कोन्हे, तन खे ढकण लाइ अजरक कोन्हे। सी ऐं लुक में सड़ंदे सड़ंदे जवान थिया आहिनि ऐं उन्हनि जे लबनि ते पोइ बि मयार कोन्हे। तव्हां त उन्हनि जो
रत चूसियो आहे रत ऐं पोइ बि चवी थो त मूंखे हिते निंड कोन ईंदी हाणे इहो सुॾुकण छॾ ऐं माठ करे वेही रह वधीक कानू कर दिमाग़ जो दिमाग़ ख़राब न कर तारी परस्त मैदान न कढी ॿाहिरि उछलिया कुर्बान वञे इहो कम पहिरियां करी हा त पंहिंजे मथे जो सूर न विहायूं हा हेकर सोचम त ॿार आहे छॾे ॾियांसि पर ही त हद खां बि वधंदो पियो वञे खानू खर दिमाग़ जो दिमाग़ ई ख़राब करे छॾियो अथसि अॻ में ई खर दिमाग़ ऐं वेतर ते ख़राब त बाक़ी छा बचंदो कुर्बान वञे मां मानी जो बंदोबस्त कराए अचां पकड़ न कर कुर्बान पुछ दिलबर खां त छा खाईंदो ऐं उहो ई तयारु कराए अच छो त हींअर जेको बि कुझु खाईंदो पंहिंजो ई खाईंदो सम्झां थो त पुलिस कुझु बि न कंदी सभु कुझु थींदो सेठ तव्हां घणो परेशान न थियो अञा चओ था त परेशान न थिया मुंहिंजे दिलि खां पुछो त मूं मथां छा पई गुज़रे तव्हांजी तकलीफ़ असां सम्झूं था पर असांजे हथनि में बि न आहे जो तव्हांजे छोकिरे खे एतिरो जल्दी वापसि मोटाए बाक़ी तव्हां ही पघारूं छा जूं पिया खणो असां क्राइम खे रोकण जी कोशिशि कयूं पिया पर एतिरो जल्द इहे वारदातूं ख़तमु न थींदियूं तव्हां छा कयो था छा नथा कयो उनखे छॾियो मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधायो त तव्हां पंहिंजी जांच में केतिरी हद ताईं कामयाबी आहियो जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त इन वारदात में खानू या रुस्तम थी